अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू पढ़ो पढ़ो और सीखो। फ्रेंड्स, अॼु असां अल पेशो खां ये पेशो यू ताईं जे आवाज़नि जो चार्ट पढ़ंदासीं, जेको ककपटी जी सीरीज़ मां वरितलु आहे। ऐं उन खां पोइ नेक्स्ट वीडियो में असां हिन अल पेशो खां ये पेशो यू ताईं जी आवाज़नि जी मश्क बि कंदासीं। शुरू कयूं था। अलफ पेश ओ, बे पेश बो, बे पेश बो, बे पेश बो, ते पेश तो, थे पेश थो, टे पेश टो, ठे पेश ठो, से पेश सो, पे पेश पो, जीम पेश जो, ये पेश जो, जे पेश जो, ञे पेश ञो, चे पेश चो, छे पेश छो, हाय पेश हो, खाए पेश खो, दाल पेश दो, धाल पेश दो, डे पेश डो, डे पेश डो, ढे पेश डो, जाल पेश जो, रे पेश रो, ड़े पेश ड़ो, जे पेश जो, सीन पेश सो, शीन पेश शो, स्वाद पेश सो, ज़्वाद पेश जो, तोए पेश तो, जोए पेश जो, आइन पेश ओ, गाइन पेश गो, फे पेश फो, फे पेश फो, काफ पेश को, काफ पेश को, खे पेश खो, गाफ पेश गो, गे पेश गो, घे पेश घो, ङे पेश ङो, लाम पेश लो, मीम पेश मो, नून पेश नो, हणे पेश णो, वा पेश वो, हे पेश हो, हमज़ा पेश ओ, ये पेश यो। नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह असां हिन सबक जी एक्सरसाइज़ बि कंदासीं, जंहिंखे मश्क जेका आहे सा अल पेशो खां ये पेश यू ताईं जेका हूंदी हुन जी मश्क कंदासीं। ऐं जेकॾहिं फ्रेंड्स तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असांजे वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो रहां तव्हांखे त लाइक करे जेतिरा तव्हां वधीक लाइक कंदव त असां सम्झंदासीं त तव्हांखे वीडियो असांजी पसंदि अचे थो पियो, त वधीक महिनत कंदासीं। असल में असांजो मक़सदु इहो आहे